पंहिंजा वरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेनरुनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वैरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि, छो त हाणे ड्रामो ज़बरदस्त मोड़ ते पुॼी चुको आहे। सिकू खे कीअं चाकर खान मुलाक़ात करणु ॾे क़ासिम सां। क़ासिम आहे ई कोन, वॾो सांवल बिल्कुलु वेझे वञी पुॻो आहे। क़ासिम खे हथीको करण जे लाइ पीछा मीछा करे तव्हां ॾिठो हुते अंदाज़ो हणियो आहे त इहो हमरा जी ही औताक़ आहे फिरोज़ ख़ान जी। हाणे पंहिंजे सौट सां गॾु कीअं बि करे उन्हनि जे छापो हणी करे उते वञी ॾिसंदो त क़ासिम आहे या न आहे। उन खे हथीको करण जी पूरी ख़ुशी कंदो आहे। होॾां जेको आहे चाकर खान बि परेशान आहे ऐं चाकर खान जी जेका माउ आहे चाकर खान जी घरवारी खे बदनाम करण जे लाइ उन जे सौट सां उन खे मिलायो। तव्हां ॾिठो इन्हनि खे आहिस्ता आहिस्ता एॾो त क़रीब वठी ईंदी हुनजी सौट चाकर खान जी घरवारी सम्झे थी हीअ गेम खेॾे थी, लेकिन हुनजो सौट चरियो बुथ इहो डेली बीठो हूंदो बंगले ते ऐं उनजी चाकर खान जी माउ जेका आहे इहा इन खे एॾो त बदनाम कराईंदी त इन्हनि जो पाण में ज़ाल मुड़ुस जो झगड़ो पइजी वेंदो चरे बुथ जे करे। ऐं इहो गेम भली हू खेॾे रही आहे ज़बरदस्त नमूने सां। वीडियो पको पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻी त महिरबानी करे शायदि को व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।